साजन जानीअ जी रिपोर्ट मुताबिक़ सिहत खाते जे सूबाई वज़ीर मैडम अज़रा पेचूअ जे शहदादपुर सम्स इस्पताल जे ओचिते दौरे ऐं सम्स इस्पताल में थींदड़ बेक़ाइदगियुनि ऐं सफ़ाईअ जे नाक़स इंतज़ाम ऐं तइमीराती कमनि में नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण तोड़े फंडनि में घोबियुनि वारी शिकायतुनि खां पोइ सिहत खाते जा अमलदार जाॻी पिया। साबिक़ DG हेल्थ सिंध डॉक्टर इरशाद अहमद मेमण, DHO सांगड़ डॉक्टर अमजद ख़ान, डायरेक्टर हेल्थ शहीद बेनज़ीराबाद, असिस्टेंट कमिश्नर शहदादपुर जावेद अहमद डायरी, एडमिनिस्ट्रेटर शहदादपुर लियाकत अली कलोड़ो समेत ॿिया कामोरा शहदादपुर सम्स इस्पताल पहुची विया। होॾां मज़कूरा माण्हुनि सम्स इस्पताल जे समूरनि शोबनि जो दौरो करण खां पोइ सम्स इंतिज़ामिया ते अदम एतमाद जो इज़हार करे छॾियो। उन मौक़े ते प्रोजेक्ट डायरेक्टर साबिक़ DG हेल्थ डॉक्टर इरशाद अहमद मेमण सहाफ़ियुनि खे ॿुधायो त सम्स इस्पताल जी कारकर्दगीअ मां मुतमइन न आहियूं। इस्पताल अनेक मसइलनि जे वर चढ़ियल आहे जंहिं जी बहितरीअ जी ज़रूरत आहे। इस्पताल जी बजट वधण लाइ क़ानूनी तरीक़ेकार हूंदो आहे। रुॻो काग़ज़नि जे लिख पढ़ सां बजट नाहे वधंदी। सम्स इस्पताल में तइमीराती कमनि में नाक़स मटीरियल इस्तेमालु थियण जी इंस्पेक्शन कराई वेंदी ऐं इस्पताल जे बहितर तरक़ीअ लाइ प्लानिंग कंदासीं। हिन चयो त सम्स इस्पताल में कमकार कंदड़ कचनि मुलाज़िमनि खे मुस्तक़िल करण जी कोशिशि कंदासीं ऐं ऑपरेशन थिएटर खे जल्द नए तइमीर थींदड़ बिल्डिंग में मुंतक़िल कयो वेंदो। उन खां अॻु सम्स में सिहत खाते जे वज़ीर पारां मोकिलियल टीम खां अॻु सफ़ाई, चूनो, खॾा भराई, पोचो ॿुहारा पिणु थी विया, जंहिं ते मरीज़नि में ख़ुशीअ सां गॾु हैरत जो इज़हार बि कयो।